दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी सिंध उम्मीद है तवी सब खुश हूंदा। लतीफ़ साईं फरमाए थो वेज मबुकी डेज अलाह चङी मथियां सजण मान अचे करलाउती कॾहिं। ॻाल्हि रखण जो नंढड़ो सबबु आहे त जेका खुराक या ग़िज़ा माण्हुनि खे नथी पहुचे। वेठे मूं किताब पढ़ियो, उन में अजब जहिड़ी ॻाल्हि ॾिसण में आई, उहा इहा आई त सॼी दुनिया में 5 खां 15 सेकंड जे विच में को न को ॿारु मरंदो आहे जेको जिस्मानी ग़िज़ा खाद खुराक जी खोट सबबु उन ॿार जो मौत थींदो आहे। 7 मिलियन माण्हू हाणे जी रिपोर्ट आहे 19 जी, 7 मिलियन माण्हू बेरोज़गारी में जेके सॼी दुनिया में रहनि था, उन्हनि खे जेका खाद खुराक या ग़िज़ा या जिस्मानी जेका क़ुवत आहे उन आर नथी मिले। उन ते थोरी ॻाल्हि ॿोल रखूं था। सभ खां पहिरीं त इहो आलमी कानून तहत हिकिड़ो बिल पेश थियल हो, जंहिंमें सॼी दुनिया जा जेके बि मुल्क आहिनि उन्हनि जा मेंबर गॾु थिया। इहा ज़िम्मेवारी रियासतुनि ते रखी वई ऐं कुझु जो उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो इदारो हो जंहिं पाण इहा ज़िम्मेवारी खईं त दुनिया जे माण्हुनि खे असां पहुचाईंदासीं खाद खुराक, इंसान हुअण नाते साफ़ पाणी, साफ़ माहौल। कीअं पहुतो इहो त तव्हां सभिनि ताईं मालूमात हूंदी त केतिरनि ताईं कीअं पहुतो आहे। छो जो थर जी असां वटि ताज़ी सूरत हाल आहे त सिंध में थर में जेके ॿार मुआ आहिनि उहे उन्हनि जी खोट कहिड़ी आहे। डॉक्टर आलमी रिपोर्ट आहे ॿियो। पर हुन किताब में मूंखे जॾहिं इहो पढ़ियो त मूंखे अजब लॻो त दुनिया में 9 मुल्क आहिनि जेके 9 मुल्कनि में पंहिंजे क़ौम वतन जे माण्हुनि खे रियासत खाद पीत समेत उहा सभु ग़िज़ा माया कंदी आहे। उनमें बंगाल आहे, उनमें अमेरिका आहे, उन्हनि में पाकिस्तान आहे, अहिड़ा के ॿिया मुल्क आहिनि 5-6 जिन खे पूरी ग़िज़ा मिलंदी आहे इंसाननि खे, माण्हुनि खे, सिहत, साफ़ पाणी, जंहिंमें उहो इंसान हुअण नाते इंसान जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। मिसाल गारनि जे दौर में जॾहिं इंसान या वलरनि जे सूरत में जॾहिं रहंदो न, तॾहिं बि जेके खाद पीत जूं शयूं उहे गॾु करे बराबरी जे बुनियादनि ते विराए खाईंदो खणंदो। हाणे हे टेक्नोलॉजी जो दौरु आहे, जदीद दौरु आहे, जदीद शयूं पैदा थियूं आहिनि, जदीद खाधा पैदा थिया आहिनि। वॾी ॻाल्हि हीअ आहे त हिन अहिड़े जदीद दौर में असां टेक्नोलॉजी वारे दौर में माण्हुनि ताईं ग़िज़ा, सिहत जे सफ़ाई सुथराई, साफ़ पाणी जेको रियासतुनि जी ज़िम्मेवारी पहुचाइण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेका सब्जियूं थियूं थियनि हाणे पाकिस्तान में उहे सभु किननि पाणिनि जे नालनि मथां थींदियूं आहिनि। जेके असां वटि माना हे अन्न था थियनि, कणिक, सारी, फ्रूट, सब्जियूं, उन्हनि खे अहिड़े क़िस्म जा ज़हर, खाद, दवा हयूं थियूं वञनि, या उहे जेके ॿिज हाइब्रिड जा हूंदा अथनि जेके ख़ुदि पाण बीमारियूं पैदा था कनि। अलाए केतिरा असां वटि गाह इहे अहिड़े शयूं, अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि जिन अलाए केतिरो माण्हुनि खे नुक़सानु ॾिनो आहे। ऐं असांजूं आलमी रिपोर्टूं मौजूदु आहिनि, तव्हां पढ़ंदो किताबनि में, अलाए केतिरनि जॻहियुनि ते तव्हांखे मिलंदियूं त आलमी इदारा आहिनि जेके इंसान जो क़दुरु करण लाइ फलाणे पहिरीं मां ॿी वारी जंग खां वठी इन कानून ते बहस थींदो आयो आहे मिस्र खां वठी, त इंसान खे इंसान सम्झी हुनखे ग़िज़ा तौरु जेका इंसान जी ज़रूरत आहे, साफ़ पाणी, साफ़ माहौल ऐं खाधे पीते जूं शयूं हर इंसान ऐं हर रियासत जो बुनियादी इहो सुवालु हूंदो आहे त हर शहरी खे पहुचाइजनि। थिए कीअं थो? असां वटि सभ खां पहिरीं त जेके इस्तेमाल जूं शयूं आहिनि पाकिस्तान उहे महांगियूं आहिनि खाइण जूं। हाणे खंडु चढ़ी आहे, गिहु चढ़ियो आहे, सभु अॼोके ॾींहं जी रिपोर्ट आहे 23 जी। खंडु चढ़ियो आहे, गिहु चढ़ियो आहे, इहे जेके बि खाद पीत जूं शयूं उहे सभु महांगियूं थियूं आहिनि। भला महांगियूं थियूं इन खे पुॼूं ओरिजिनल आहिनि। माल खे तव्हां जेको गाह था ॾियो उनखे ज़हर लॻल आहे, उन मां जेको खीरु निकिरे थो, जेको ॿारु इस्तेमाल में आणे थो, ॿारु जेको पीए थो, उन ताईं उहो पहुचे थो। असां जेके फसलनि मां चांवर, कणिक, सारी खणूं था या खाऊं था, उन्हनि में जेके खाधूं थियूं पवनि, जेके ज़हर था पवनि, जेके ॿिज आंदा अथनि अजब क़िस्म जा, उहे असां खाऊं था। उन्हनि में ख़ुदि असां वटि बीमारियूं आहिनि। पर इहो रुॻो असां सां न, दुनिया जे अलाए केतिरनि मुल्कनि सां ईअं आहे। माना इंसाननि वटि जेके पोखे राए करे ठाहे फसल सब्जियूं तयारु करे पहुचाईंदा आहिनि, उन्हनि वटि न हूंदो आहे। मार्केटुनि में तव्हां वेंदो या सरमाएदारनि वटि लख टन मण तव्हांखे कणिक मिलंदी, लख टन मण तव्हांखे उते खंडु मिलंदी, लखे टन मण तव्हांखे उते दाल मिलंदी, लखे टन मण तव्हांखे उते खीरु मिलंदो। पर इहे जेके पैदा कंदा आहिनि उन्हनि वटि पाण वटि न हूंदो आहे। पाकिस्तान में ॿियो नंबर बि न,
ये खाद पीत जूं जेके शयूं आहिनि टियों नंबर बि न चौथों नंबर जूं ॾिनियूं वञनि। मिर्चनि में सिरोटा कुटे विधा था वञनि, गिहु जेको आहे कुकड़नि जे पेरनि मां अलाए आंडरनि मां अलाए छा मां ठाहियो थो वञे। तव्हांखे सच थो हे ॿुधायां त इंसानी खाइण जे लाइक़ु इहे सभु शयूं आहिनि ई कोन जेके असांखे मिलंदियूं आहिनि ओरिजिनल खां बि महांगी क़ीमतुनि ते। दुनिया जे सुधरियल मुल्कनि में इंसाननि खे खुराक कीअं पहुचाई वेंदी आहे इन ते थोरो तव्हां वंड था रखूं। इंग्लैंड जो मुल्क आहे न दुनिया में, उते खाद पीत जूं शयूं एतिरियूं सस्तियूं आहिनि जो 2 माण्हू 15 ॾींहंनि जो 100 रुपए में खाधो वठंदो आहे, जंहिंमें खीरो, वॾो गोश्त, नंढो गोश्त, दाल, सब्जियूं, फ्रूट, इहो सॼो 15 ॾींहंनि जो खाधो 2 माण्हू 100 रुपए उतां जे में वठंदा आहिनि। छो जो उतां जूं रियासतूं चवंदियूं आहिनि जेकॾहिं माण्हू सेहतमंद हूंदो, माण्हू तंदुरुस्त हूंदो, माण्हू में ताक़त हूंदी, कुवत हूंदी, जिस्मानी कुवत हूंदी, ख़्याली कुवत हूंदी, त उहो घणो कमु करे सघंदो, घणी महिनत करे सघंदो। जॾहिं माण्हू पाण ख़ुदि बीमारी जी हालत में हूंदो त उहो रियासत लाइ माण्हुनि लाइ छा कमु करे सघंदो। पर पाण वटि ईअं कोन्हे को। पाण वटि उहो कानून आहे त पैसा कहिड़े तरीक़े सां ऐं कीअं कमाइजंदा, माण्हू केतिरा मरंदा, माण्हुनि लाइ छा थो थिए, इन खे नाहे ॾिसणो। भल ज़हर खपायो शहरनि में, चरस खपायो, भंग खपायो, शराब खपायो, हीरोइन खपायो, हथियार खपायो, जेको वणेव जेतिरनि में नाजाइज़ शयुनि जा जिन ते बंदिश आहे, इन्हनि सभिनि जा नाला खणो, तव्हांखे असांजे मुल्क प्यारे में मिलंदियूं इहे सभु शयूं। उहो आम रेटनि खां उहे सभु महांगियूं मिलंदियूं, छो जो उन्हनि ते बंदिश आहे। मिसाल तौरु शराब ते बंदिश आहे, उहो कोन मिलंदो आहे असांजे मुल्क में, सभिनि खां घणो हूंदो आहे, महांगो मिलंदो आहे। इन करे जेके इंसान खे सिहत बख़्शनि, सिहत बहितर कनि, अहिड़े क़िस्म जो माहौल, अहिड़े क़िस्म जो पाणी, अहिड़े क़िस्म जो खाधो रियासतुनि असांखे न ॾिनो आहे। उबतड़ इंसाननि खे मारण लाइ दवाऊं ॾिनियूं आहिनि, इंसाननि जी ज़िंदगी तबाह करण लाइ नवां हिकिड़ा माइग्रेट लाइ छा था चवनि अंग्रेज़ी में, उहे ॿिज ॾिना अथनि जेके फसलनि जा, ज़हरनि ॾिना अथनि, बग़ैर कंहिं रजिस्टर दवाऊं ॾिनियूं अथनि जेके माण्हुनि फसलनि में आहिनि। उहे माल ॿार खे जेका माउ असांजे समाज में हाणे सिंध में खीर पीआरे थी, उहो आउं गारंटी सां चवां थो त उहो बि 40% ज़हर आहे। छो जो असां जेके शयूं इस्तेमालु में आणियूं था उहे ख़ुदि ज़हर आहिनि। पाणी जा माहिर चवंदा त 80% सिंध जे पाणी में सेंखियो आहे, माना ज़हर आहे। पाणी असां पीऊं था, हाइब्रिडनि जा ॿिज आहिनि, सब्जियूं गटरनि जे किनारनि ते थियनि थियूं, इहे सभु मुल्क असांजे में पुछण वारो केरु कोन्हे। असांखे हिसो घणो ॾींदो, तव्हांखे जेको वणे उहो करियो। रुगो इहे जो मल्टानेशनल कंपनियूं दवाऊं खपाए माण्हुनि खां पैसा कमाईंदियूं, माण्हू बीमार न थींदा त पैसा कीअं कमाइबा। तोड़े जो आलमी लेवल ते हिन लिखाए छॾियो आहे त असां हर पाकिस्तान जे फ़र्द खे ज़बरदस्त क़िस्म जो पाणी, सिहत लाइ खुराक हाई लेवल जी, ऐं उनजे ज़िंदगीअ जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहे असां पूरियूं करे छॾियूं। आलमी कानूननि जे तहत दुनिया जे 80-90 मुल्कनि सां इहो ज़ुल्म आहे। तोड़े जो उन्हनि जूं बजेटूं हूंदियूं आहिनि, पर असांजे हुकुमराननि खे न, इहा कन ते बि ॻाल्हि न आहे। माण्हुनि सां छा थो थिए न, हुनजो तालुक़ु ई न आहे। बिजली महांगी थींदी आहे, रुपया माण्हुनि जे मथां, इन सां हुनजो तालुक़ु न आहे। खंडु महांगी थींदी, इन सां हुनजो तालुक़ु थोरो ई आहे। हुननि जो तालुक़ु आहे त पैसो कीअं कमाइजे। हुननि जो तालुक़ु आहे त माण्हू जेकॾहिं बीमार आहिनि, बीमारी में थींदा त दवा कहिड़ी कंपनी जी महांगी विकिरो थींदी, उहा कंपनी कीअं लॻाइजे। इंसाननि सां जॾहिं प्यारु न थिए, पैसे सां प्यारु थिए, इंसान खे क़तल करे पैसो कमाइजे, तो रियासतूं जबर ॾाढ नाइंसाफ़ीअ ते ॿधल हूंदियूं आहिनि, जंहिंजो निज़ाम ड्राए वराए दुरुस्त करे ठाहिण जी ज़रूरत हूंदी आहे, जेको इंसान, समाज, क़ौम ऐं वतननि जे जियापे जी बुनियाद जी ज़मानत हुजे। रियासतूं माहिर थींदियूं आहिनि, जे माहिर बि 2 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ियूं बचा पालींदियूं आहिनि, ॿियूं बचा खाईंदियूं आहिनि। हे उहे रियासतूं बणिजी वियूं आहिनि। इन्हनि खे दुरुस्त करे इंसान सां इंसान कीअं रहे, उन जे ज़िंदगीअ जूं ज़ाती ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि, उहो पूरो करण लाइ इंसान दोस्त माण्हुनि खे ॻाल्हाइणु खपे ऐं अॻियां थियणु खपे। लतीफ़ साईं जी हिन बैत सां इजाज़त वठंदो। तन तबीब न तूं सुध न लही सूर जी, सांड पंहिंजा डबड़ा खॾ खणी में भूं, कान घुरिजे मूं हयाती हो तन।